कंदासीं। असां सां लाइन ते मौजूद आहिनि सखर मां KTN न्यूज़ रिपोर्टर जान मोहम्मद महर। जी जान मोहम्मद, सखर में हड़ताल जी छा सूरत हाल आहे? जी नोबिता, सॼी सिंध जी घरशुमारी में जेके बेक़ाइदगियूं थियूं आहिनि, धांधलियूं थियूं आहिनि, या मख़सूस एरिया खे जेको वधीक घरशुमारी जे अमले ऐं कुझु माण्हुनि में फोकस कयो आहे, उन अमल जे ख़िलाफ़ सॼी सिंध में जेका हड़ताल थी आहे, सखर में बि हड़ताल आहे। सखर शहर जा जेके मुख्य मार्केट आहिनि, शाही बाज़ार, सराफा बाज़ार, अनाज मंडी, गरीबाबाद, घंटाघर वारो इलाइक़ो, या मिनारा रोड आहे, ॿिया नंढा वॾा जेके कारोबारी मर्कज़ आहिनि, उहे तक़रीबन बंदि आहिनि। ऐं गॾोगॾु शहर में जेका ट्रांसपोर्ट लोकल ट्रांसपोर्ट हलंदी आहे, वैगन सर्विस या सुज़ुकियूं वग़ैरह, उहे बि बंदि नज़र अचनि पियूं। ऐं हिकड़ ॿिकड़ ट्रांसपोर्ट जेका आहे उहा सिर्फ़ु रोड ते हलंदे नज़र अचे पई। मुकमल तौर ते शहर बंदि आहे। ऐं कुझु जेके दुकानूं खुलियल हुयूं, उन्हनि खे अवामी तहरीक सां तालुक़ु रखंदड़ सिंधियाणी तहरीक जे औरत कारकुननि उन्हनि गॾिजी करे जलूस कढियो ऐं उन्हनि दुकानूं जेके कुझु खुलियल हुयूं उन्हनि खे बंदि करायो। गॾोगॾु सखर शिकारपुर रोड ते बि मुख़्तलिफ़ कॉम्प्रेस पार्टियुनि जे कारकुननि जे पारां टायरनि खे बाहियूं ॾिनियूं वयूं ऐं ट्रांसपोर्ट जेका हली रही उनखे बंदि करायो वियो। ऐं शहर में हिन वक़्तु पुलिस सां गॾोगॾु रेंजर्स जा अटाला मुक़ररु थियल आहिनि, जेके गश्त करे रहिया आहिनि। ऐं पेट्रोल पंप जेके आहिनि उन्हनि खे पेट्रोल पंप मालिकनि जे तरफ़ां कनातूं वग़ैरह लॻाए करे उन्हनि खे बंदि रखियो वियो आहे। हिन वक़्तु सखर शहर जेको आहे उहो तक़रीबन मुकमल बंदि आहे। जी तव्हांजी महिरबानी जान मोहम्मद, तफ़सील ॿुधाइण लाइ। नाज़रीन, सखर शहर जूं मुख्य मार्केटूं बंदि आहिनि।